शहरनि, आम माण्हुनि, वापारनि, सिविल सोसाइटी, समाजी माण्हुनि ऐं सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई है। अस्सलाम वालेकुम जी नाज़रीन, इन वक्त मौजूद आहियां गोलाहाट जी इनायत बलोच हाल शादी में, जिथे आल ताजर अलायंस की तरफ एक शानदार प्रोग्राम जश्न आज़ादी के हवाले से मुनक़द किया वियो। वधीक असां सां गॾु ताजर मौजूद आहिनि, उन्हनि खां पुछा करियूं था त उन्हनि जा छा वीचार आहिनि। सही, अॼु अल ताजर अलायंस जे तरफ़ां पाकिस्तान जी 79 जो जश्न आज़ादी जो प्रोग्राम है इनायत बलोच हाल में कयो है, जंहिंमें ताजर अलायंस की 20 खां वधीक तंज़ीमुनि में शिरकत कई है। शहरनि, आम माण्हुनि, वापारनि, सिविल सोसाइटी, समाजी माण्हुनि ऐं सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई है। असां आल ताजर अलायंस तरफ़ां जो जश्न आज़ादी जो प्रोग्राम कयो है, असांजो ही मुल्क है, हिन मुल्क लाइ असांजे वॾेरनि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पाकिस्तान हिकु आज़ाद रियासत है ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु हिन मुल्क के आज़ाद थींदे 79 साल गुज़री विया आहिनि ऐं पाकिस्तान ता क़यामत रहंदो, पाकिस्तान सदैव रहंदो ऐं पाकिस्तान में हर साल जियां हीअ पंहिंजो ताजर अलायंस हर साल जियां आज़ादी जो ॾियारो बड़े जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा रहंदा। असांजे पाक फौज ऐं उनजे जवान जन लाइ तव्हां जेको असां पाक फौज ऐं फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर साहब के खराजे तहसीन पेश करियूं था त हुन जूं ऐं हिन सिपाहियुनि जूं जेके बॉर्डर ते मौजूद आहिनि, जेके 24 कलाक पंहिंजी जान जा नज़राना ॾेई हिन मुल्क ऐं हिन क़ौम जी हिफ़ाज़त कनि था, उन्हनि खे सलाम पेश करियूं था।